करमपुर लग दोदाइके वारे इलाइक़े में अधु बोर्ड वटि ॿिनि मोटरसाइकिल ते सवार 6 नामालूम हथियार मदन ठुल बी सेक्शन थाने जी जोंगल पुलिस मोबाइल मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में पुलिस मोबाइल में एलएम जी गन ते बीठल पुलिस एहलकार मोहम्मद मुकीम खोसो खे मुंहं में गोलियूं लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो। पुलिस जी जवाबी फायरिंग में हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ो हिरास पखिड़िजी वियो। ज़ख़्मी पुलिस एहलकार खे करमपुर इस्पताल आंदो वियो। तंहिंखां पोइ ॻणती जोगी हालत में करमपुर सरकारी एम्बुलेंस ज़रिए एमरजेंसी में सखर जी हिरा इस्पताल रेफर कयो वियो। वाक़ियो करमपुर थाणे ऐं ठुल बी सेक्शन थाणे जे दरमियानी फ़ासिले हद बोर्ड वटि ॿुधाए पियो वञे। हद थाणे जो तयन सही नमूने वाज़े न थी सघियो आहे। ज़िले जैकबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि जी इज़ाफ़ी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि तलब कई वई, जॾहिं त हथियारबंद फ़रार थी वञण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ आख़िरी इतलाउनि ताईं ज़ख़्मी पुलिस एहलकार जी हालत इंतहाई ॻणती जोगी ॿुधाई पई वञे।